झिरकी हीअ झिरकी आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। लफ़्ज़ झिरकी। झिरकी लफ़्ज़ में टे आवाज़ आहिनि। अचो त झिरकी लफ़्ज़ खे पढ़ूं। अखरनि जा नाला जे, रे, काफ, ये। आवाज़ जे, रे, की। लफ़्ज़ झिरकी। मददगार लफ़्ज़ ही आहे। जुमलो हीअ झिरकी आहे। हय ज़ेरे ही, हमज़ा ज़बर अ, ही अ, झे ज़ेरे झे, रे ज़ेरे रे, काफ ये ज़ेरे की। झिरकी अलफ़मदा हय हे आहे। झिरकी मुअन्नस लफ़्ज़ आहे। झिरकी अदद वाहिद ऐं झिरकियूं अदद जमा आहिनि। झिरकी पखीअ जो क़िस्म आहे। त झिरकी लफ़्ज़ खे लिखणु सिखूं। झे ज़ेरे झे, रे ज़ेरे रे, काफ ये ज़ेरे की। झिरकी अखर झे, रे, काफ, ये। आवाज़ झे प्लस रे प्लस की। लफ़्ज़ ठहियो झिरकी। झे खे सिट खां मथां लिखी सिट ते गेले ऐं हेठि आइबी टुको ॾिबुस। पोयां रे लिखबी। रे खे थोरो मथे करे बाक़ी हेठि लिखबी आहे। काफ सिट जे मथां अधु लिखबो, अधु सिट ते लिखबो ऐं ये पोयों हेठि लिखबी आहे। ॻोल्हाई ये जी हेठि हूंदी आहे। झेरे की। झे ज़ेरे झे, रे ज़ेरे रे, काफ ये ज़ेरे की। झिरकी। हिन वीडियो खे लाइक कंदा, शेयर कंदा, फॉलो कंदा। यूट्यूब ते सिंधी एजुकेशन 92 खे फॉलो कंदा। झिरकी हीअ झिरकी आहे।